सिंध जे क़दीम ऐं तारीख़ी माॻ ब्रह्मणाबाद ते ॿीहर जारी खोटाई जे कम जो जाइज़ो वठण लाइ सिंध जे आसार क़दीम खाते जो डायरेक्टर जनरल मंसूर अहमद कनासरो माॻ ते पहुतो। माॻ ते हुन जारी कम जो मुआइनो कयो ऐं ब्रीफिंग वरिती। इन मौक़े ते हुन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जे क़दीमी माॻनि जी हिफ़ाज़त करण ऐं उनखे महफ़ूज़ बणाइण लाइ सिंध हुकूमत तरजीही बुनियादनि ते कमु करे रही आहे। हुन चयो त सिंध जे मुख़्तलिफ़ क़दीमी माॻनि ते कमु जारी आहे। हुन चयो त ब्रह्मणाबाद केतिरनि किलोमीटरनि ते पखिड़ियल क़दीमी माॻ आहे जंहिं ते मुख़्तलिफ़ दौरनि में कब्ज़ा माफ़िया कब्ज़ा करे उन माॻ खे उजाड़ण में वसां नाहे घुटायो। हुन चयो त असांजी अवलियन कोशिश इहा ई आहे त उन जी तारीख़ खे दुनिया आॾो अयां करण लाइ कमु कयूं। उन ते थियल ग़ैर क़ानूनी कब्ज़नि खे ख़तमु करायूं। जॾहिं त खोटाई खां अॻु हिते ज़बून हाल थींदड़ माॻ जे मुख़्तलिफ़ हिसनि खे महफ़ूज़ बणाइण लाइ कमु कयो वियो। जॾहिं त हिते हिकु बहितरीन म्यूज़ियम पिणु तामीर कयो आहे जिते हितां मिलंदड़ समूरनि क़ीमती शयुनि खे रखियो वेंदो। माहिर आर्कियोलॉजिस्ट ग़ुलाम मोहिद्दीन वीसर जी सरबराही में थींदड़ इन खोटाई में शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर जा शागिर्द ऐं क़दीमी माॻनि ते कमु कंदड़ तहक़ीक़दान हिसो वठी रहिया आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।